हिन अहम ख़बर के हवाले से पाक फ़ौज पारां ऑपरेशन बुनियाद मरसूस शुरू किया वियो आहे। वालारियल कश्मीर के नौशहरा में दहशतगर्दी कंदड़ भारतीय मिलिट्री जो तरबियती मरकज़ तबाह किया वियो आहे। पाक फ़ौज वालारियल कश्मीर में पाकिस्तान में दहशतगर्दी कंदड़ भारतीय मिलिट्री इंटेलिजेंस के मरकज़ के तबाह करे छॾियो आहे। ये अहम ख़बर आहे जेका असां शेयर कर रहे आहियूं। पाक फ़ौज पारां ऑपरेशन बुनियाद मरसूस शुरू किया वियो आहे। वालारियल कश्मीर के नौशहरा में दहशतगर्दी कंदड़ भारतीय मिलिट्री जो तरबियती मरकज़ तबाह किया वियो आहे। पाक फ़ौज वालारियल कश्मीर में पाकिस्तान में दहशतगर्दी कंदड़ भारतीय मिलिट्री इंटेलिजेंस के मरकज़ के तबाह करे छॾियो आहे। ये अहम ख़बर आहे जेका असां शेयर कर रहे आहियूं। पाक फ़ौज पारां ऑपरेशन बुनियाद मरसूस शुरू किया वियो आहे। वालारियल कश्मीर के नौशहरा में दहशतगर्दी कंदड़ भारतीय मिलिट्री जो तरबियती मरकज़ तबाह किया वियो आहे। पाक फ़ौज वालारियल कश्मीर में पाकिस्तान में दहशतगर्दी कंदड़ भारतीय मिलिट्री इंटेलिजेंस के मरकज़ के भी तबाह करे छॾियो आहे। ये अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त पाक फ़ौज पारां ऑपरेशन बुनियाद मरसूस शुरू किया वियो आहे। वालारियल कश्मीर के नौशहरा में दहशतगर्दी कंदड़ भारतीय मिलिट्री जो तरबियती मरकज़ तबाह किया वियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं हिन अहम ख़बर के हवाले से पाक फ़ौज पारां ऑपरेशन बुनियाद मरसूस शुरू किया वियो आहे। वालारियल कश्मीर के नौशहरा में दहशतगर्दी कंदड़ भारतीय मिलिट्री जो तरबियती मरकज़ तबाह किया वियो आहे। पाक फ़ौज वालारियल कश्मीर में पाकिस्तान में दहशतगर्दी कंदड़ भारतीय मिलिट्री इंटेलिजेंस के मरकज़ के तबाह करे छॾियो आहे।